अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल ताड़ी सिराहो न्यू मेहरान न्यूज़ रुक कयूं था ख़बरन डा ख़बर शामिल की पे हाल में रिपोर्ट एजाज़ बुगियो जी। हाल में मंगरिया बिरादरी पारा लुंडो ए न्यू सईदाबाद पुलिस जे गोठ बूरो मंगरियो ते चढ़ाई खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन अब्दुल हादी मंगरियो, अब्दुल वाहिद मंगरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो त डिवाइस माफ़िया जी बच ते लुंडो ऐं न्यू सईदाबाद थाणनि जी पुलिस अटालन ॻोठ बूरो मंगरियो ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करे पंजनि ॻोठाणनि फज़ल, खुदाबख्श, आलम, अब्दुल्ला ऐं रावल मंगरियो खे खंबे गुम करे छॾियो आहे। पुलिस एहलकार ॻोठ मां चौपायो माल ऐं ॿियो क़ीमती सामान पिणु फुरलुट करे खणी विया आहिनि। हिननि चयो त ॻोठ में गैरक़ानूनी तरीक़नि सां ग़रीब मिस्किन औरतुनि जे लाइ वज़ीफ़े जी रक़म मां कटौती करण तां मना करण ते डिवाइस माफ़िया आगरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं हुयूं। जंहिं बाद न्यू सईदाबाद ऐं लुंडो पुलिस ॻॾी रिश्वत एवज़ संदसि वंगार वहंदे फुर जो कूड़ो केस दाख़िल करे ॻोठ ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तख़्तस पामाल कयो आहे त मामले जो नोटिस वठी खै़न इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेहरान न्यूज़।